बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि कमा हुवा अहलु। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। हबीब इलाहिल आलमीन सय्यदना व मौलाना अबिल कासिम मुहम्मद। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कुरानिल करीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कानत उम्मुहु सिद्दीक़ा। आले मोहम्मद जी ज़ाते बुलंद खां बुलंद तर सलवात। मेरी भी एक दफ़ा इबादत सुनी बुलंद तर सलवात। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी। ये मुझे पीर बुलंदा बुलंद आवाज सा नारे हैदरी। हुसैनियत, यजीदियत, अहल बैत दुश्मनन ते लानत, खानदान जनाब सैयदाते बुलंदर सलवात। दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, मुख्तसर टेमा पढ़ने वाला ॿिया बि काफ़ी आहिनि। जनाब सैयदा जे मुनासिबत सां ये मजलिस कराई वई आहे ऐं कोशिश बि कंदुमि त ॿ चार ॻाल्हियूं जेके कयां इन बीबी जी इस्मत ते ई कयां। तवजो आहे न मुंहिंजा साईं? आख़िर ताईं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो मां तव्हां जे साम्हूं अल्लाह जे पाक लारे किताब मां एक नंढड़ी आयत पढ़ी आ। अल्लाह इन आयत में हजरत ईसा जी मां बीबी मरियम जी वस्त ॿुधाए त ईसा जी मां बीबी मरियम सिद्दीक़ा बीबी आहे। तवज्जो आहे न साईं? कानत उम्मुहु सिद्दीक़ा। हजरत ईसा जी मां सिद्दीक़ा बीबी आहे। केवल हाणे इन सिद्दीक़ा जे हवाले सां टे लफ़्ज़ पहिरियों समझो। हिकु लफ़्ज़ आहे सिद्दीक़, हिकु लफ़्ज़ आहे सिद्दीक़, हिकु लफ़्ज़ आहे सिद्दीक़ा। सिद्दीक़, सिद्दीक़, सिद्दीक़ा। सवाल इहो आहे त इहो सिद्दीक़ चऊं या सच चऊं? सिद्दीक़ माना सच, सिद्दीक़ माना सच ॻाल्हाईंदड़ मर्द, सिद्दीक़ा यानी सच ॻाल्हाईंदड़ मस्तूर। या सिद्दीक़ चऊं या सच चऊं? सवाल आहे त इहो सिद्दीक़ ठहंदो कॾहिं आहे? मौला आबाद करे सलामत हूंदो। इहो सिद्दीक़ ठहंदो कॾहिं आहे? गौर कजो त क़िबला इन सिद्दीक़ जो ताल्लुक इंसान जी ज़बान सां आहे। मां ॼाणा थो मुंहिंजी तमीज़ी ॻाल्हि आहे लेकिन लुत्फ़ ईंदो। सिद्दीक़ जो ताल्लुक इंसान जे ज़बान सां आहे। इंसान मां साईं चाचो तव्हां मां जेका ॻाल्हि ॻाल्हायल ॻाल्हि या सच हूंदी आहे या कूड़ हूंदी आहे। इंसान जेका ॻाल्हि ॻाल्हायल ॻाल्हि या सच्चा या कूड़ा। फर्क कयो, मां चवां त ही माइक आहे, तव्हां चओ था बोल साहब सच्चा। बाबा छो? इन जे करे जो जेका तूं ॻाल्हि ॻाल्हाई आहे इहा तुंहिंजी ॻाल्हि ॻाल्हायल वाक़े जे मुताबिक़ आहे ऐं ॻाल्हि जॾहिं वाक़े जे मुताबिक़ हूंदी आहे त सच हूंदी आहे। इंसान जेका ॻाल्हि ॻाल्हायल ॻाल्हि या सच हूंदी या कूड़ होती फर्ज करो मां चवा तो बाबा हीअ मुंडी आ
ये हकीकत जी मुंडरिया तवा जो बोली अखिन जो इलाज त करा मां के शेर ते तवा के वठी अचे तो चाया बोली अखिन जो इलाज त करा बाबा छो जे इधर जे करे जो तू जो इशारो वाक्य जे मुताबिक ना है तू गलाए कुछ भी गाल तो दिसण में कुछ भी गाल थी अचे लिहाजा तुझी गाल वाक्य जे मुताबिक ना है ऐ जडे तवज्जो जडे गाल वाक्य जे मुताबिक न हुजे त कूड़ हुंदी आ समझो यानी मां चयो त इंसान पंहिंजे गाल खे सच साबित करण जे लाइ तमाम मां गौर कजो जुमलो तो जा फज़ाइल जनाब सैयदा जो ॿिनि शयुनि जो मोहताज हिकु वाक़ियो खपे ॿियो ॻाल्हायल ॻाल्हि वाक़िए जे मुताबिक हुजे त सच जेकी ॻाल्हि ॻाल्हाई उहा सिद्क मां ॻाल्हाईंदड़ सिद्दीक अगर मस्तूर ॻाल्हाए त चवंदासीं सिद्दीका जागो ओ दुनिया वारो अचो असां सीयन खां पुछो त सही त असां सिद्दीक़तुल कुबरा कहिड़ी बीबी खे चवंदा तवज्जो दुनिया वारो जुमले ते तवज्जो दुनिया वारो असां सीयन खां पुछो त सही असां सिद्दीक़तुल कुबरा कहिड़ी बीबी खे चवंदा हो दुनिया वारो याद रखो असां सिद्दीक़तुल कुबरा हर बीबी के नायो चवंदा उन बीबी के चवंदा हो जे बीबी जे घर ईद जी रात थे तवज्जो तवज्जो बच्चे आती चवंस या अम्मा हो एन लिबास ना अम्मा सादा कपड़ा तवज्जो काटेन मां सद करे चवन पुट घबरायो न लिबास को अंत खयात को मां तवाजा कपड़ा तवज्जो तवाजा कपड़ा तर्बिया वट मिंबर जो कसमा सबूत है आम इंसान सैयद अल मलाइका जिब्रील कपड़ा नहीं जेल कपड़ा खड़ी वजो अज जिब्रील ने मासले जो नौकर बन लिया तवज्जो है साईं मां चयो इंसान पंहिंजी ॻाल्हि घोराए लाइ न इंसान पंहिंजी ॻाल्हि खे सच साबित करण जे लाइ वाक़िए जो मोहताज आहे वाक़ियो खपे ॻाल्हायल ॻाल्हि वाक़िए जे मुताबिक हुजे जेका ॻाल्हि ॻाल्हायई सिद्दक घोराए लाइ न जेका ॻाल्हि ॻाल्हायई सिद्दक मां ॻाल्हाईंदड़ सिद्दीक मस्तूर ॻाल्हाए सिद्दीका नतीजो तहां का को था कि हाणे जागो मां पंहिंजे पुट खे चवां पुट ख़बर न तुंहिंजा कपड़ा दर्जी वठ मिंबर ते वेही जुमलो तो चवां मां ॿिनि शयुनि जो मोहताज पीर ॻोठ मां ख़रीद कयां तवज्जो आयल आहे न मां ॿिनि शयुनि जो मोहताज कपड़ा पीर ॻोठ मां ख़रीद कयां दर्जीअ ताईं पहुचायां पोइ चवां त न ख़बर आहे अलाई काथे बैठा हो न घबरायो पुत्र तव्हांजा कपड़ा दर्जीअ वटि मिंबर हुसैन ते वेही तव्हां खां थो वठां ज़हरा जो हसनैन खे चयो ज़हरा जो हसनैन खे चयो पुत्र तव्हांजा कपड़ा दर्जीअ वटि छा ज़हरा कपड़ा ख़रीद कया हा दर्जीअ ताईं पहुचाया है चवंदो न इन जे करे त बीबी जुमलो थिया हो दुनिया वारो मूं ज़हरा खे सुञाणो लायू कासिम कमा तव्हां पंहिंजो क्यास असां सां न कराइजो छो तव्हां पंहिंजी ॻाल्हि सच साबित करण जे लाइ वाक़िए जा मोहताज हो असां अहल बैत जो इहो वाक़ियो मोहताज हूंदो जो है ना इंसान पंहिंजी ॻाल्हि जेका ॻाल्हाए सिद्दीक मां ॻाल्हाईंदड़ सिद्दीक मस्तूरा ॻाल्हाए सिद्दीका हाणे सां तव्हांजे रहण जो इम्तिहान चवंदा हिकु सिद्दीक बीठो आहे शाम जे हाकिम जे अॻियां जॾहिं हसन मौला खे शाम में माण्हुनि चयो न हसन हाकिम वक़्त घटि ॾिए पियो तॾहिं कयईंसि सुले
ये सिद्दीक़ गलायो छा जो नासर वञा पियो ॿुधो पंहिंजी ताक़त थो ॿुधाए ॾिसो अल्लाह असांखे ताक़त ॾिनी आहे असां चाहियूं सिद्दीक़ क्या चइबो आहे असां चाहियूं त ज़मीन खे आसमान असां चाहियूं त ज़मीन खे आसमान बढ़ायो त बढ़ाए सघूं था असां चाहियूं त मशरिक़ खे मग़रिब मग़रिब खे मशरिक़ बढ़ाए सघूं था असां चाहियूं त ज़मीन खे आसमान तवजो जेको जीअं सिद्दीक़ चयो हिकु कमीनो इब्न कमीनो उथी सिद्दीक़ खे पहुचियो हसन ताला एतिरी कर तवजो जेतिरी पूरी करे सघी सिद्दीक़ जे चेहरे ते जलाल आयो जॾहिं हया नथो अचे औरत थी करे मर्दनि में वेठी आहे तो जो है ना सही देखे चेबो और ज़हरा बीबी झगड़े के बाद बतूल ऐ अल्लाह बिन के बतूल बनायो गलायो तो सही अल्लाह बिन के बतूल बनायो एक ज़हरा बतूल पियो बीबी मरियम बतूल हरम रसूल का मदीने जी औरतन पूछो आशिया बीबी मुस्तफा जी का थी है बतूल अल्लाह का थे बेटा हो मुस्तफा जी का थी है बतूल बीबी बतूल छाके जे बोलो उधर जो बोलो रसूल जी घर वाली थी चेन त वन्यो गोल हो जे मोजी ज़बान में ताकत ही कोन्हे जो मां इस्मत बतूल ते गलाया मोजी ज़बान में ताकत ही कोन्हे जो मां बतूल जी इस्मत समझाया तवजो हाणे मदीने जो चलन बीबी रही सब गड थी न आखिरी जुमलो फजाइल जो बीबी रही सब गड थी तो के बतूल जी इस्मत जी खबर ना है असा नबी का कदी से शिकायत तवजो दिन में ना घबरायो न परिवार सामने को वनो न नबी के दान जो अच्छा बुधाया होती बतूल छाके चेबो जागो बतूल छाके चेबो जदी बुधो बतूल उन बीबी के चेबो जंहिंजे करीब तवजो आखिर ताई जंहिंजे करीब रिजासत न वने बतूल उनके चेबो ज़ोहर ते हसन जी विलादत थे असर ज़हरा बि सजदे में त हसन बि सजदे में बस शरीफो आखिरी वक्त ज़हरा जी अम्मा जो हिक रवायत कायनात जो नबी जे तो खदीजा तो दीन ते वडा एहसान है खदीजा कुछ थोरो मांगे रण वारो साईं जे करे मां मुख्तसर कई जॾहिं घुरण जो नालो आयो साईं फरमाए थी अल्लाह जा नबी तू जहिड़ो शोहर मिलियो आहे ज़हरा जहिड़ी धी मिली आहे मुझे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे कायनात जो नबी चए थो खदीजा मुंहिंजी दिलि थी चवे कुझु घुर मातमियो जॾहिं बार बार जो चई न घुर ज़हरा जी अखियुनि में आंसू आया साईं खदीजा जी अखियुनि में आंसू आया रोई चए थी अल्लाह जा नबी बस इहो थी घुरां मूंखां बाद मुंहिंजी ज़हरा न रोए अजरकुम अल्लाह रोइण वारो तव्हां खां पुछां थो छा नबी खां बाद बीबी न रोनी एतिरो रोनी जो बीबी जुमला चवंदी हुई ओ मुंहिंजा रहमत लिल आलमीन बाबा मूं ज़हरा ते एतिरा मसाइब आया बाबा अगर ॾींहंनि ते अचनि हा कारी रातियुनि में तब्दील थी वञनि अजरकुम अल्लाह बस सिर्फ़ हिकिड़ो जुमलो इंडिया जो आलिम सीगम अब्बास एक दफो मुझे घर वारी है एक दोस्त जी घर वारी है ते गाल ते अटकिया शोहरत सुबह जे टाइम घर वाले जे चेहरे ते चमाट है इसो मारे मसवाला करे ये रवायत समझा सका शोहरत तो मां सजो दी पंहिंजे कमकार सां ॿियो विसरी वियो जितनो शाम जो घर मोटियुमि
चाचा से हथ बधी जुमलो तो चवा जब शाम जो मोटियो मुझे घर जो अजीब माहौल हो काधी हुन कुंड में भी रही काधी हुन कुंड में भी रही जॾहिं मां घर वारी खे कमरे में वठी चयोमांसि ॾिस मुंहिंजे घर जी अॼु माहौल अजीब न आहे जॾहिं घर वारी हथ ॿधी हिकु जुमिलो चयो ते मुंहिंजो सरदार जा तूं शोहर आहे अगरि मूंखां ग़लती थी वञे न मूंखे मारे बि सघे थो सलाह करे मां जुमिलो सम्झाए सघां सम्झाए बि सघे थो हथ ॿधी मिनत थी कयां जॾहिं मुंहिंजो धीउ बीठो हुजनि मूंखे चमाट न हणजा मेरे वारे ज़हरा रोई चवंदी हुई यारी मुंहिंजी ज़ैनब ॾिसे पई ओ कबीरा मूंखे तालिया न प्यारे अजरकुम अल्लाह अल्लामा नाज़िर अब्बास तकवी साहब जा जुमला चई मौला हसन पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु घर जंहिंमें कुलफुज़ रहंदो हो न उतां न गुज़रंदो हो मौला खां कंहिं पुछो मौला इन घर मां छो नथा गुज़रो ॿुधंदे हसन जे तो कीअं गुज़रां इन गली में उन कमीने जो घर आहे जे मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी माउ खे तालिया न हणाए